गरीब मजदूर हो, पेशे सा मजदूर, स्वभाव सा महात्मा। ध्यान ॾिजो, ॾाढो ॾाढो प्रेमी भक्त हो भगवान जो, मन में ॾाढी करुणा उदारता, हथनि सां वापार कंदो, हृदय में जय जयकार कंदो। लेकिन उन जी विशेषता हुई कि उन्हें खे कोई कुछ जेको भी खोटो सिक्को ॾे, फाटल नोट ॾे, उहो सभु वठी रखंदो। आखिर माण्हुनि में ॻाल्हि फैलिजी वई, चवंदा आहिनि न जेको सिक्को सॼे दुनिया में न हले उहो बि दरबार साहिब में हली वेंदो आहे, पेटीअ में विझी वञनि स्वीकार, चवंदा आहिनि न। चवंदा छा आहिनि, कंदा बि न, असांखे बि त पेटी आहे, असांखे बि अनुभव आहे, निकिरंदा आहिनि सुठा सुठा सिक्का। हिकु बार त अहिड़ा नोट निकिता साईं, अधु 500 जो अधु 100 जो, मैं कहिड़ी बैंक में जमा कयूं हाणे। अहिड़ा अद्भुत नोट, उहे बि दरबार में गुरु स्वीकार था कनि। सवाल नोट जो ना है, नोट रखी मथो टेकींदो, उहा उनजी भक्ति थींदी। न त आहे त भगवान सां बि छल। हरे राम हरे राम। तो जेको वीचारो मजदूर हुयो, खाइण जी शयूं सब्जी विकिणंदो, पर खोटा सिक्का कोई बि ॾे न, ईअं ॾिसंदो ई न हो, चुपचाप पेटीअ में रखंदो। माण्हू चवण लॻा हे पागल आहे, इनखे पतो ई नथो पए कि सिक्को सही कहिड़ो आहे, ग़लति कहिड़ो आहे, जबकि उनखे सभु पतो हो। पोइ बि खोटा सिक्का वठंदो। हाणे गांव भर जा जेके बि माण्हू हा न, उहो खोटा सिक्का घटि रेट में न हलाईंदा, रखंदा न हा। सभिनि खे पतो, अरे उहो भाॼी विकिणंदो अथई, उन महात्मा खे वञी थमाए अच, उहो वठी रखंदो। जीवन भर खोटा सिक्का वरिते। चओ हरे राम। कंहिंखे दिलि जो राज न ॿुधाई। राज कॾहिं खुलियो, जॾहिं उनजो अंतिम समय आयो, जॾहिं उन महात्मा मजदूर जा आख़िरी प्राण आया, अखियुनि में आंसू भरे करे जेकी उन प्रार्थना कई, हथ जोड़े करे प्रभुअ खे चवण लॻो त हे मुरलीअ वारा मोहन, हे राधा जा भतार, तूं भक्त वत्सल आ, तूं भावग्राही जनार्दन आ, ॿुधो आहे कि तूं भाव ते राजी थी वेंदो आहे। प्रभु मांजी हिकिड़ी वेनती अथई, हाणे हे जीवन पूरो थो थिए, मां मथे अचां थो, प्रभु तूं मूंखे स्वीकार कजां। तूं इहो न ॾिसजां कि मुंहिंजे अंदरि गुण आहिनि कि न, भक्ति आहे कि न, भाव आहे कि न, प्रेम आहे कि न, सत्कर्म आहिनि कि न। तूं पंहिंजी करुणा कृपा सां स्वीकार कजां। मूंखे ख़बर आहे मां सचो न आहियां, पर प्रभु जीअं जीवन में मां खोटा सिक्का स्वीकार कया आहिनि, हिकु खोटो सिक्को तूं बि स्वीकार करे छॾ कि मां त संसार जा खोटा सिक्का वरिता आहिनि। जॾहिं हिकिड़ो साधारण मनुष्य एतिरो कमु करे थो सघे, त प्रभु तूं हिकिड़ो खोटो सिक्को नथो स्वीकार करे सघे, तूं बि मूंखे स्वीकार कजां। ऐं वाकई प्रभु उनखे स्वीकार कयो। चओ हरे राम हरे कृष्ण। इहो ई त भाव आहे, ऐं इहो भाव ई भगवान ग्रहण कंदा आहिनि, शइ ग्रहण न कंदा आहिनि। तव्हां भगवान खे हीरा चाढ़ियो, भगवान मिली वञनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां हथ जोड़ियो त भगवान मिली वञनि, त वॾी ॻाल्हि न आहे। वस्तुअ सां, शइ सां भगवान न रीझंदा आहिनि, भगवान त प्रेम सां रीझंदा आहिनि। ॿुधायो त सही, भगवान खे सभिनि खां इंसान मां अनमोल अनुपम वस्तु उपहार भेट कहिड़ी स्वीकार आहे? भगवान इंसान खां सभिनि खां अनमोल शइ जो कहिड़ो उपहार स्वीकार कंदा आहिनि? गुलदस्ता जो। कोई तो चए मखण ॾियूं प्रभु, मखण तव्हांखे सुठो लॻंदो आहे। कोई तो चए त तव्हांखे असां स्वर्ण जा आभूषण ॾियूं, न न। भगवान चवनि था, अरे इंसान तूं मूंखे ॾेई छा सघंदे? तूं जेकी बि शइ ॾींदे हिन दुनिया जी हूंदी, दुनिया मां बणाई आहे। छा ॾींदे तूं? गुल ॾींदे त धरती मां बणाई आहे, वृक्ष मां ठाहिया आहिनि, तूं छा ॾेई सघंदे? प्रभु त कहिड़ी शइ आहे जेकी असांजी हुजे? भगवान चवनि था, तुंहिंजे प्रेम जा आंसू, उहा तुंहिंजी मौलिक शइ आहे, उहा तुंहिंजी पंहिंजी निजी संपत्ति खजानो आहे। अगरि तूं 2 घोड़ा चढ़ाए छॾ, तुंहिंजा अक्षत सी थी विया, गुल थी विया, हीरा जवाहरात थी विया, तुंहिंजी संपूर्ण पूजा थी वई। चओ हरे राम।